इस्लामकोट ऐं नंगर पार्कर समेत थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। गुज़िरियल राति मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात दौरान खिवण किरण जे धारदार वाक़िअनि में 2 औरतूं सड़ी ज़ख़्मी थी पयूं। केतिराई चौरा ड्रही पट पइजी विया। इंतिज़ामिया थर जे मारूड़नि जी का बि सार न लधी। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। सामूंडी तूफ़ान बिपर जो आहे ख़त्म थी वियो। कराची जे सीव्यू हाक्स बे ऐं ठट्टे जे साहिली इलाइक़नि में समुंड किनारे कचरे जा ढेर लॻी विया। ठट्टे, सजावल ऐं बदीन जे साहिली इलाइक़नि में माहीगीरनि जी वापसी जो सिलसिलो जारी। माहीगीर पंहिंजे होड़नि मां पाणी कढण ऐं मरमत करण में मसरूफ़। केतिराई माहीगीर शिकार लाइ ॿीहर समुंड तरफ़ रवाना। डिप्टी कमिश्नर बदीन जो चवणु आहे त माहीगीरनि जे ॻोठनि में अॼु 7000 खां वधीक माण्हुनि में राशन विरहायो वेंदो। रूस चयो आहे त पाकिस्तान खे तेल जी ख़रीदारी में का बि ख़ासि रिआयत न ॾिनी आहे। अमरीकी नशरियाती इदारे जी रिपोर्ट मूजिबि रूस चयो त असां पाकिस्तान खे तेल जी एक्सपोर्ट शुरू करे छॾी आहे। चीनी करंसी युआन खे अदायगी तौर क़बूल करण ते राज़को ज़ाहिर कयो आहे। रूसी मीडिया जो चवणु आहे त मॉस्को में आलमी इक़्तिसादी कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे रूस जे तवानाई जे वज़ीर निकोली शोल्गनोफ चयो त पाकिस्तान खे तेल जी फ़राहमी शुरू थी वई आहे। पार्टनर सिस्टम तहत शयूं फ़राहम करण वारे मामले ते ॻाल्हियूं थियूं, पर हींअर ताईं को बि फ़ैसिलो न थी सघियो आहे। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त फिल्म ठाहींदड़नि खे आमदनी ते टैक्स जी छूट ॾिनी वई आहे। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो त असांजी हुकूमत फिल्म पॉलिसी जी शुरूआत कई। हुकूमती क़दमनि सबबि फिल्म इंडस्ट्री बहाल थी। हुकूमत अवाम खे तफ़रीह फ़राहम करण लाइ कोशिशुनि में रुधल आहे। पीपल्स पार्टी जे अॻूणे MNA शेर मोहम्मद बलोच जी जनाज़े नमाज़ मलीर जे दाऊद ग्रोही ॻोठ में अदा कई वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण ऐं मुर्तज़ा वहाब समेत सूबाई वज़ीरनि MPS चूंडियल नुमाइंदनि PP अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मरहूम शेर मोहम्मद बलोच जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त शेर मोहम्मद बलोच पीपल्स पार्टी जो सचो जियालो हो। संदसि ख़िदमतूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं।